अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी जेकर मुझो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ॻाल्हियूं मुंहिंजी सिंध जूं, मकाला, तक़रीरूं, ख़त ऐं इंटरव्यू। मुसनिफ़ सैयद सामुद्दीन राशिदी, मुरतब ग़ुलाम अहमद लाखो, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड ऐं इंडोनमेंट फंड ट्रस्ट फॉर द प्रिजर्वेशन ऑफ द हेरिटेज ऑफ सिंध। छापोटियूं साल 2020 ईस्वी, वधायल ऐं संवारियल। फ़क़ीर अब्दुल गफ़ूर, सिंधी मौसीक़ीअ जो सींगार। तरतीब नफ़ीस अहमद शेख। 30 जून 1978 ईस्वीअ ते हैदराबाद में पाकिस्तान नेशनल सेंटर सिंध सरकार जे सकावत खाते ऐं सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन जे गॾियल सहकार सां सिंध जे नामवर फ़नकार फ़क़ीर अब्दुल गफ़ूर सां हिकु शाम मल्हाई वई। उन महफ़िल जो ख़ासि महिमान वतन अज़ीज़ जो मायानाज़ आलिम ऐं दानिशमंद पीर हसामुद्दीन राशिदी साहिबु हो। उन मौक़े ते पीर साहिब जी कयल तक़रीर खे रोज़ाना इबरत 10 जुलाई 1978 ईस्वीअ ते शाया कयो। जनाब हमीदा ख़ून, जनाब फ़क़ीर अब्दुल गफ़ूर, जनाब हुसैन बख़्श ख़ादिम ऐं मुअज़्ज़िज़ ख़वातीनो हज़रात, मां ख़ुदा खे हाज़िर नाज़िर ॼाणी दिलि जे गहराइनि सां इहो इज़हार थो करियां, तव्हां मूंखे अॼु सिंध जे हिननि ॿिनि वॾनि फ़नकारनि जे विच में विहारे मुंहिंजी वॾी इज़त अफ़ज़ाई कई आहे। मां पाण खे उन एज़ाज़ जो मुस्तहिक़ नथो सम्झां, उन हूंदे बि मां मुंतज़मीन जो निहायत थोराइतो आहियां। हक़ीक़त इहा आहे त उहा मथां ई जाइ फ़क़ति हिननि ॿिनि फ़नकारनि अब्दुल गफ़ूर ऐं हुसैन बख़्श खे सूंहे थी, जे पंहिंजे फ़न जे लिहाज़ खां सिंध जे तारीख़ में अहम मक़ाम वालारीनि था। जीअं मुमताज़ मिर्ज़ा पंहिंजी तक़रीर में हींअर असांखे ॿुधायो त फ़क़ीर अब्दुल गफ़ूर पंहिंजे जवानीअ जे ज़माने में हैदराबाद शहर जो ॾाढो मुड़ुसु हो। शहर जे दादाउनि खां आनकी छॾाईंदो हो ऐं टिकरी हलाए नाल बि वसूल कंदो हो वग़ैरह। त दोस्तो, इहो फ़क़ीर अब्दुल गफ़ूर जो मिजाज़ जो ज़मानो हो। तव्हांखे ख़बर आहे त मिजाज़ खां पोइ हक़ीक़त जो ॾाको अचे थो ऐं हाणे असांजो फ़क़ीर हक़ीक़त जे ॾाके ते आहे। फ़क़ीर नाल तॾहिं बि छॾाईंदो हो ऐं हाणे बि छॾाए थो। अॻे पैसनि जो नाल छॾाईंदो हो ऐं हाणे दिलनि जो नाल छॾाए थो। अॻु फ़क़ति हैदराबाद शहर ताईं संदसि नालो महदूदु हो, पर हाणे उन जो दाइरो सिंध ऐं समूरी फ़िज़ा ताईं वसी आहे, जिते किथे संदसि वणंदड़ आवाज़ु अॼु बि हर ॿुधंदड़ खां दिलि जो नाल छॾाए रहियो आहे। दोस्तो, फ़क़ीर अब्दुल गफ़ूर सिंधी मौसीक़ीअ जे हिकु स्कूल सां तालुक़ु रखे थो, जेको सचल सरमस्त जे दरगाह मां ऐं निज सिंधी तसौफ़ सां वाबस्तु आहे। उहो सिलसिलो पंहिंजी हक़ीक़त जे हैसियत सां निहायत जामिअ, वसी ऐं हमागीर आहे। उन जे सिलसिले सिंध में जेका रूह परवर कैफ़ियत पैदा कई आहे सा उन जे समाजी ज़िंदगीअ ते हावी आहे। हिन दौर में उन जे सिलसिले जो वाहिद नुमाइंदो फ़क़ीर अब्दुल गफ़ूर ई असां वटि बाक़ी आहे। दोस्तो, फ़क़ीर अब्दुल गफ़ूर सां शाम मल्हाइण जो एहतमाम करे असां पंहिंजी फ़र्ज़ अदाई कई आहे। दरअसल असां फ़क़ीर जो तमामु देरि सां क़दुरु कयो आहे, जंहिं एतिराम ऐं क़दुरु शनासीअ जो हू मुस्तहिक़ आहे, तमामु देरि सां असां महसूसु कयो आहे, छो त असां सिंधी बदकिस्मत आहियूं। हुसैन बख़्श ख़ादिम पंहिंजी तक़रीर में शिकायत कई आहे त असां फ़नकार माली लिहाज़ खां तंग दस्तीअ जो वक़्तु गुज़ारे रहिया आहियूं। हिन उन ई नुक़्ते ते ज़ोर ॾिनो आहे त सिंधी फ़नकारनि जी माली ख़ुशहालीअ तरफ़ तवजो ॾिनो वञे। उन ॾिस में हिन रेडियो ऐं टेलीविज़न जो हवालो ॾिनो आहे। दोस्तो, उहा शिकायत फ़क़ति फ़नकारनि ताईं महदूदु कान्हे। असां जेके कलम जा फ़नकार आहियूं, तहरीर जा फ़नकार आहियूं, असांखे पिणु साॻी शिकायत आहे। असां अदीबनि ऐं शाइरनि जी शिकायत फ़नकारनि जे शिकायत खां मुख़्तलिफ़ कोन्हे। ज़माने जूं हालतूं अखियुनि अॻियां आहिनि। असां सिंधी हिकु पढ़ियल ऐं निपूड़ियल क़ौम जा बदकिस्मत फ़र्द आहियूं। उन करे असांखे शिकायत खां परहेज़ अख़्तियार करणु घुरिजे। असांखे बहरहाल पंहिंजे फ़र्ज़ जी अदायगी करणी आहे। असांखे पंहिंजो कलम वहाइणो आहे ऐं गले मां सुरनि जी वरखा करणी आहे। असांखे सिंध जी ख़िदमत करणी आहे, सिंधी अदब खे ज़िंदह रखिणो आहे, सिंधी मौसीक़ीअ खे बरक़रार रखिणो आहे ऐं सिंधी सकाफ़त जे शान खे क़ाइमु करिणो आहे। उहा फ़र्ज़ अदाई असां ते उन हद ताईं लाज़िमी आहे जो तोड़े बुख हुजे, ॾुख हुजे, सुख हुजे, असांखे हर हाल में ख़िदमत करणी आहे। असांखे अलाह ताला जेका सलाहियत बख़्शी आहे सा ग़ैर मशरूत सिंध जे ख़िदमत जी ख़ातिर बरूएकार आणणी आहे। सिंध जे माना हिते फ़नकार फ़क़ीर अब्दुल गफ़ूर जी ख़िदमत में
मां सिंध जे अदीबनि जे तरफ़ां सलाम ई पेश करियां थो, छो त असां वटि ॿी का बि शइ कान आहे। दोस्तो, मुग़लिया शाही फ़ौजुनि जे मदार मिर्ज़ा अब्दुल रहीम ख़ान ख़ानान जॾहिं सिंध फ़तह कई, तॾहिं हितां जे मफ़्तू फ़रमान रवा मिर्ज़ा जानी बेग तुरखान खे पाण सां गॾु दहलीअ वठी वियो ऐं अकबरी दरबार में पेश कयाईं। अकबर सिंध जे माज़ूल सुल्तान खे पस्तीअ जे अहसासु ॾियारण ख़ातिर उहा सिटी जो अज़ीम फ़नकार तानसेन खे वटसि मोकिलियाईं। तानसेन जानी बेग वटि पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो। मफ़्तू ऐं माज़ूल सुल्तान वटि रखियो ई छा हो जो तानसेन जी क़दरदानीअ लाइ संदसि ख़िदमत में हदियो रखे। ख़ाली हथे जानी बेग राग ख़तमु थियण खां पोइ 7 दफ़ा तानसेन जे चौधारी पाण खे घोरे चयो त ऐं अज़ीम फ़नकार, ग़रीबुल वतनी में मूं वटि कुझु बि न आहे, लिहाज़ा मां पाण खे तो मथां घोरे रहियो आहियां, मुंहिंजो उहो हदियो क़बूलु कर। सो दोस्तो, अॼु सिंध सखणी आहे, हथे ख़ाली आहे, हिन वटि का बि शइ न आहे। अब्दुल गफ़ूर खे हदिये ॾियण लाइ लिहाज़ा अॼु सिंध पाण खे अब्दुल गफ़ूर जे मथां घोरे रही आहे। शाला उहो जज़्बो असांजे हथां हिन फ़नकार खे क़बूलु पवे। हमीद आख़ूंद ऐं मुमताज़ पंहिंजूं तक़रीरुनि में ॿुधायो त असांजी निज सिंधी मौसीक़ीअ जा अमुल सुर असांजे नई नसुल खां विसरंदा पिया वञनि ऐं बाक़ी के थोरा सुर असां वटि बचिया आहिनि। दोस्तो, उन जो सबबु उहा ख़िला आहे जा ॿिनि नसलनि खे मुनक़त करे रही आहे। असां पंहिंजी नंढपिण में जेके काफ़ियूं ॿुधियूं, तंजा सुर अॼु नापेद आहिनि। उन वक़्तु ऐं हाणोके वक़्त जे दरमियान वॾो फ़र्क़ु अची वियो आहे। तमामु थोरा सुर अहिड़ा आहिनि जे बाक़ी आहिनि। असां ते फ़र्ज़ु आहे त असां उन्हनि सुरनि खे पंहिंजे अज़ीम क्लासिकी वरसे खे बचायूं, संभालियूं ऐं महफ़ूज़ करियूं। ईअं करण सां ई असां सिंधी मौसीक़ीअ खे बचाए सघंदासूं ऐं उहा सिंध जी वॾी ख़िदमत थींदी। कुझु वक़्तु थियो त हमीद आख़ूंद ऐं मुमताज़ मिर्ज़ा मूंसां मिलणु आया। मूंखे ॿुधायो त बाबा, ज़िंदगीअ ते को भरोसो कोन्हे। 2 साल बीमारीअ में गुज़ारिया अथमि ऐं बाक़ी उमिरि जो पतो न आहे। कमु कंदे उमिरि गुज़री चुकी आहे। सिहत जो हाल ॾिसो पिया। हाणे त कुझु विंदर विरूंअ जो सामान पैदा करियो ऐं कुझु वक़्तु रूह रिझाइजे। दिलि घुरे थी त अब्दुल गफ़ूर खे ॿुधिजे। हिननि दोस्तनि मुंहिंजी ख़्वाहिश जी पूराई कंदे अॼु अब्दुल गफ़ूर खे ॿुधण जो एतमामु कयो आहे। उन लाइ मां संदनि थोराइतो आहियां। उन मौक़े ते मां सिंध जी नई नस्ल खे हिकु अर्ज़ु कंदुसि त अब्दुल गफ़ूर ख़ादिम ऐं ॿिया कुझु फ़नकार असांजे निज सिंधी मौसीक़ीअ जा थोरा नुमाइंदा वञी बचिया आहिनि। उहे फ़नकार रोज़ु रोज़ु कोन पैदा थींदा आहिनि। उन्हनि जो दम गनीमत आहे। उहे फ़नकार सिंध जो शान आहिनि, सिंध जो सींगार आहिनि, सिंध जी तारीख़ आहिनि, सिंध जी तहज़ीब ऐं कल्चर आहिनि। उहे सिंध जे साख ऐं वक़ार आहिनि। उन्हनि जी क़दरदानी ऐं फ़नशनासी असां ते लाज़िम आहे।